बिटरा जे मक़ामी फ़नकारनि पारां सक़ाफ़त खाते जो ध्यानु छिकाइण लाइ सूफ़ियाने कलामनि जी महफ़िल जो एहतमाम कयो वियो। उस्ताद सैयद बच्चल शाह हुसैन सोलंकी, मोहम्मद आशिम चंद्र, मोहम्मद मलूक सोलंकी, जावेद अली, ग़ुलाम हुसैन ब्रोही, शमशीर भमरो, शाइर ग़ुलाम हैदर जमाली ऐं फ़क़ीर मोहम्मद इस्माइल मीरजत सूफ़ियानी महफ़िल जो एहतमाम कयो। महफ़िल में शिरकत कंदड़ मुख़्तलिफ़ फ़नकारनि भिट जा भिटाई, भिट थी वसई ऐं ॿिया सूफ़ियाना कलाम पेश कया। उन मौक़े ते बिटरा जे मक़ामी फ़नकारनि चयो त सक़ाफ़त खाते तरफ़ां भिटाई जे उर्स जे मौक़े ते मुनक़िद थींदड़ राग रिहाण वारी महफ़िल ऐं बिटरा जे मक़ामी फ़नकारनि खे हर भेरे नज़रअंदाज़ कयो वञे थो, जंहिं लाइ अॼोकी महफ़िल सक़ाफ़त खाते जे ख़िलाफ़ हिक तरह जो एहतिजाज पिणु आहे। हुननि चयो त भिटाई जे मेले दौरान सक़ाफ़त खातो राग रिहाण जी महफ़िल में सिर्फ़ ॿाहिरि जे फ़नकारनि खे दावत ॾेई शिरकत लाइ घुराए थो, जॾहिं त मक़ामी फ़नकारनि खे पंहिंजे फ़न ज़ाहिर करण लाइ हिक भेरो बि मौक़ो नाहे ॾिनो वियो, जेका बिटरा जे मक़ामी फ़नकारनि सां तमामु घणी नाइंसाफ़ी आहे, जंहिंजी लतीफ़ साईं खे दांह ॾियूं था। हुननि सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, DG कल्चर, सक़ाफ़त खाते जे डायरेक्टर प्रोग्राम ऐं सेक्रेटरी सक़ाफ़त खां मुतालबो कयो आहे त हिन भेरे असां भिटाई सरकार जे रहाकू मक़ामी फ़नकारनि खे पिणु लतीफ़ साईं जे उर्स जे मौक़े ते राग रिहाण जी महफ़िल में मदऊ करे भिटाई रहमतुल्लाह अलैह सां सचाई ऐं वफ़ादारी जो सबूत ॾिनो वञे। ॿी सूरत में असां भिटाई जे उर्स जे मौक़े ते सख़्तु एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।